तो दोस्तों अज फौजिया सुमरो जो वॉल्यूम है 835 एल्बम नंबर 34 और थर प्रोडक्शन की पेशकश। एल्बम तमाम बेहतरीन आ। तू जो मुखे दुख आहे मिठा कलाम बेहतरीन आ। जेको हिन एल्बम जी सिलेक्शन है वह सिलेक्शन है थर प्रोडक्शन जी। हिनन में जेके कलाम आहिनि उहे तव्हांखे सभु ॿुधाईंदासीं। तमाम दोस्तन जो बेहद शुक्रगुजार आया। लाइक कयो था, चैनल के सब्सक्राइब कयो था, शेयर कयो था। भली गाल तव्हांखे ॿुधायां त हिन में हिकिड़ो ममताज़ चांडिया जो कलाम अथव। ममताज़ चांडियो, ममताज़ मौलाई जेको सॾाए थो, उन जो बि हिकिड़ो कलाम आहे, सिंध ते कलाम आहे, बेहतरीन आहे। तव्हांखे दोस्तन खे ॿुधाईंदा हलूं त हाणे प्रोग्राम ख़ासि इहो आहे त हाणे एल्बम जेके भी आहिनि फनकारनि जा उन्हनि जे बारे में सभिनी जे बारे में ॿुधाईंदासीं। फौजिया सुमरो जो ही जेको एल्बम आहे इन जे बारे में तव्हांखे ॿुधाईंदासीं। काफ़ी दोस्त आहिनि जेके हिन वक़्त ताईं भी माना सर्चिंग वग़ैरह कनि था। हाणे कलाम आहे तुंहिंजो मूंखे दुख आहे। ठीक है, इहो कलाम फौजिया जो तव्हां ॿुधो। हाणे तव्हांखे इहो पसंदि अची वियो आहे, तव्हां चओ था इन एल्बम में ॿिया कलाम भी भला हूंदा, सो इन करे ही प्रोग्राम कयो आहे। ठीक है, मुंहिंजो ॿियो चैनल भी आहे, उन ते भी साॻियो ई कमु थो कयां, हिन ते भी साॻियो ई कमु थो कयां त जीअं तव्हांखे कलाम ॻोल्हण में सवलाई थिए। तव्हांखे हिकु हिकु कलाम मां ॿुधाईंदो वेंदुमि, पोइ तव्हांखे ॿुधाईंदो वेंदुमि शाइरनि जा नाला भी तव्हांखे ॿुधाईंदो वेंदुमि त हिन में कहिड़ा शाइर आहिनि, कहिड़ा न आहिनि, कलाम कहिड़ा कहिड़ा हिन में एल्बम में हिन फौजिया ॻाया आहिनि। सब खां पहिरियों कलाम आहे फौजिया सुमरो जो टुटी दिल दुनिया में। ही कलाम अथव अली अहमद उडराई जो। उन खां पोइ आहे बिलाल ओठो साहब जी शाइरी आहे। बिलाल ओठो तमामु बेहतरीन शाइर आहे। मुंहिंजा प्यारा प्यार अञा यार। उन खां पोइ आहे यूसुफ वाढो, उन जी शाइरी आहे अफ़सोस दुनिया में दिल वारा कोन्हनि के। उन खां पोइ कलाम आहे इन जो गुल हसन ख़ासकेली जो तुंहिंजो मूंखे दुख आहे, जेको मां टाइटल हिन ते लॻायो आहे उहो कलाम आहे। उन खां पोइ आहे नियाज़ पिताफ़ी जी शाइरी आहे, बेहतरीन शाइरी आहे हिन जी। इहो पुराणो शाइर आहे। हयाती जे मिलंदासीं शल। उन खां पोइ साइड बी अची वई आहे, उस्मान अली मरी साहब जी शाइरी आहे वञ तूं उदासी कांगल अदा। कलाम जा बोल कुछ अहिड़ी तरह आहिनि। उन खां पोइ आहे ज़मान ख़ासकेली शाइरी आहे। ज़मान ख़ासकेली तमामु बेहतरीन शाइर आहे, कुछ फनकार भी थी गुज़रियो आहे पाण। शाइरी तमामु भली आहे हिन जी। कलाम आहे कीअं खिलां कीअं खिलां, कुछ अहिड़ी तरह फौजिया गुनगुनायो आहे। उन खां पोइ आहे कलाम आहे ममताज़ चांडिया जो सुहिणा माण्हू सिंध जा। न कलाम आहे सुहिणा माण्हू मुंहिंजी सिंध जा। उन खां पोइ आहे हाजी मिस्री जो कलाम आहे दिल न तुंहिंजे वस में आ, दिल न तुंहिंजे वस में आ मुंहिंजा जानीड़ा। दोस्तों एल्बम पूरो थी वियो आहे। तव्हांखे सभु कलाम मां ॿुधाया, 8 कलाम हुया हिन में, 8 जा शाइरनि जा नाला, 8 ई कलाम तव्हांखे ॿुधाया। जे वीडियो पसंदि आयो हुजे त लाइक ज़रूरु करे छॾींदा।